मेरे प्रोग्राम में माया ताजो मेज़बान ज़हीर शेख साल इस्लामी साल शुरू थींदे जो पहिरियों महीनो ईंदो आहे मुहर्रमुल हराम और मुहर्रमुल हराम शुरू थींदे कराची समेत पूरी दुनिया में जेको आहे मजालिस जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वेंदो आहे। हिन टाइम ते असां जेको आहे रिज़विया सोसाइटी जे अंदरि मौजूदु आहियूं। अचो त रिज़विया सोसाइटी में तव्हांखे ॿुधायूं त हिते जेका सिक्योरिटी आहे कहिड़ा कहिड़ा इंतज़ामात कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त हिते डेली 20,000 खां वधीक जेके ज़ाइरीन जेको आहे हिते मजालिस ॿुधण लाइ ईंदा आहिनि। उन सां गॾु गॾु हिते जेको आहे सबील ऐं न्याज़ जो बि तमामु वॾो सिस्टम ठाहियो वियो आहे। हितां जी इंतिज़ामिया जेको आहे सिक्योरिटी तमामु सख़्तु इंतज़ामात कया आहिनि। सिक्योरिटी हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त हिते ट्रैफिक पुलिस ऐं बूथरा स्काउट जेको आहे हिते पंहिंजी सिक्योरिटी जा जेके फ़राइज़ अंजाम ॾींदो आहे। अचो त हलूं था ऐं ॻाल्हायूं था ऐं ॾिसूं था त जेको आहे इहे जेके स्काउट आहे कहिड़ी तरह पंहिंजे जेके ज़िम्मेदारियूं अदा कनि थियूं, कहिड़ी तरह जेको आहे जेके ज़ाहिरीन ईंदा उनखे पंहिंजी तरफ़ां चेक करण खां पोइ जेको आहे मजालिस ताईं वञण जी इजाज़त ॾिनी वेंदी आहे। इस्लामी साल शुरू थींदे ई पहिरें महीने मुहर्रमुल हराम शुरू थींदी जेको आहे कराची समेत पूरी दुनिया में जेको आहे मजालिस जो जेको सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। कराची में जेको आहे पूरे पाकिस्तान जे अंदरि सभिनी खां वधीक जेको आहे मजालिस शुरू थींदियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां डिस्ट्रिक्ट ईस्ट में सभिनी खां वधीक ऐं डेली जी बुनियाद ते रिज़विया सोसाइटी जे अंदरि जेको आहे मजालिस जो जेको सिलसिलो शुरू थींदो आहे। इहो सिलसिलो जेको शुरू थींदो आहे उहो शाम जो 5 बजे खां वठी राति जो 1 बजे ताईं सिलसिलो शुरू थींदो आहे, जंहिंमें 25,000 खां वधीक जेको आहे माण्हू शिरकत कंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां हिन में जेको आहे सिक्योरिटी जा वॾा जेके इंतिज़ामात जेको आहे उहे ॾिठा वेंदा आहिनि। उनखे सिक्योरिटी खे प्रॉपर तरीक़े सां जेको आहे सिक्योर करण जे लाइ बूथरा जेको स्काउट आहे उनजी जेकी टीम आहे हिते मौजूदु हूंदी आहे। हिन टाइम ते जेको आहे बूथरा जी जेकी टीम हूंदी आहे पुलिस सां गॾु जेके साज़ इदारनि ऐं पुलिसिंग सां गॾु जेको आहे मिली करे सिक्योरिटी जा मामला ॾिसंदा आहिनि। 85 खां वधीक जेको आहिनि इन्हनि जा जेके स्क्वाड जा जेके एहलकार हूंदा आहिनि उहो हिते मुख़्तलिफ़ जेको आहे जेके मेल्स हूंदा आहिनि उन्हनि खे सिक्योरिटी ॾींदा आहिनि। कोई बि माण्हू जॾहिं रिज़विया सोसाइटी दौरान अंदरि अचण ईंदो आहे त सभिनी खां पहिरियां स्काउट उनखे चेक कंदी आहे। स्काउट चेक करण खां फिज़िकल चेक खां पोइ जेको आहे उहो गेट खां अंदरि एंटर थींदा आहे। उनखां पोइ हिकु ॿियो स्काउट जो जेको एहलकार उनखे जेको आहे उहो चेक कंदो आहे। चेक करण खां पोइ जेको आहे हुनजे बैग सां बि तलाशी वठण खां पोइ जो मजालिस ताईं उनखे अॻिते एक्सेस ॾिनो वेंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां हीअ स्काउट्स जेको आहे 1958 खां जेको आहे कमु करे रहियो आहे। हिन में सैकड़नि जी तादाद में जेको आहे ये स्काउट्स जेको आहे इहो कमु कंदो आहे। हिन टाइम ते असां बूथर स्काउट्स जे जेको आहे कुझु सीनियर सां गॾु आहियूं, असां ॻाल्हि कयूं था त हू कहिड़ी तरह जेके मजालिस में माण्हू ईंदा आहिनि सिक्योरिटी जा मामला ॾिसंदा आहिनि ऐं कहिड़ी तरह उनखे चेक करे ऐं मजालिस ताईं उनखे वञण जी इजाज़त ॾेई वेंदी आहे। त असां सां गॾु जेको हुन सां गॾु जो स्काउट्स जो जेको माण्हू ॿार मौजूदु आहे उन पुछा था कराएं तो वो कई तरह करना हुआ। सबसे बहुत शुक्रिया। सबसे पहले तो ये बताएं कि आपका नाम क्या है और यहाँ पर आप लोग कब से कब तक सिक्योरिटी जो है यहाँ मौजूद होते हैं और इसके साथ कितने स्क्वाड के लोग होते हैं और सिक्योरिटी के जो मामला आते हैं उसको किस तरह आप लोग देखते हैं? अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा नाम सैयद मोहम्मद खज़र अब्बास ज़ैदी है। मैं बूथराब स्काउट ग्रुप का एक पार्ट हूँ और बूथराब स्काउट ग्रुप 1952 से लेकर अब तक मैनेज कर रही है, सर्व कर रही है अज़ादारों की खिदमत और अपनी सरगर्मी अंजाम दे रही है, जिसमें से कराची के हम 22 अशरे मजालिस करते हैं और उसमें से हमारा एक जगह है ये जहाँ हम खड़े में न्यू रिज़विया सोसाइटी। न्यू रिज़विया सोसाइटी में 85 बॉयज़ होते हैं हमारे पास और 25 गर्ल्स गाइड होती हैं, जिसमें से हम अलग अलग स्पेसिफिक चीज़ों पे ध्यान देते हैं, जिसमें से बॉडी सर्चिंग है, सिक्योरिटी है एंड डाइवर्जन है एंड पार्किंग के इंतजाम हम मैनेज करते हैं। और इसके बकौल हमारे पास हर तरीके से फैसिलिटीज़ हैं और बूथराब स्काउट ग्रुप की रहनुमाई आप हमेशा देखते रहेंगे इसी तरीके से। इसमें ये बताएं सिक्योरिटी के दौरान जो है ज़ायरीन की तरफ से क्या क्या मुश्किलातें पेश आती हैं और आप क्या समझते हैं कि इसके आपके साथ साथ जो पुलिस और दूसरे इदारे हैं उनका ताउन आपके साथ कैसा होता है? क्योंकि उनके ताउन के बगैर आपका काम करना थोड़ा सा मुश्किल होता है, क्योंकि यह एक हसास मामला है, बहुत सारी थ्रेट्स और बहुत सारी मुश्किलात होती हैं। हम ये कहें कि इसके साथ साथ आपकी ज़िंदगी का भी एक होता है, तो आप लोग अपने आप को सिक्योर बनाने के लिए भी कौन से SOPs करते हैं? क्योंकि कुछ भी वाक़या हो, कुछ भी हो, तो सबसे पहले आप लोग सबसे फेस कर रहे होते हैं, तो इसके हवाले से बताएं कि क्या क्या मामलात होते हैं ऐसे। फर्स्ट ऑफ ऑल बेसिकली इस तरीके से हमारे प्रोग्राम्स होते हैं, कैंप्स होते हैं, जिसमें हमें ट्रेनिंग दी जाती है किस चीज़ को किस तरीके से टैकल करा जाए एंड हमारे साथ पुलिस की इंतज़ामिया होती है जो हमारे साथ खड़ी हुई होती है
एंड कभी कभार थोड़ी सी मसरूफियात पेश आती हैं, मुश्किलात पेश आती हैं, लेकिन जब हम इस यूनिफॉर्म को पहनते हैं तो हमें हर चीज़ को मैनेज करना पड़ता है। मतलब हम ये कहें कि आपको एक प्रॉपर ट्रेनिंग दी जाती है, एक एसओपीज को आपको फॉलो करवाया जाता है। वो ट्रेनिंग के बारे में बताएंगे आप कितने, वो ट्रेनिंग के बारे में आपकी जो हेड होते हैं, आप जिसको कमांडर कहते हैं, वो रहते हैं, वो उसके बारे में बताएंगे। वो ट्रेनिंग प्रॉपर आप ट्रेनिंग लेके अपने स्क्वाड्स को ट्रेनिंग देके ये सारे मामला देख रहे होते हैं। जी बिल्कुल बिल्कुल ऐसा ही, हम ट्रेनिंग देके हर स्काउट अपने एक ट्रेनिंग लेती है, जिसके बाद वो आगे अब जाती रहती है। और हम लोग यहाँ शाम 5 बजे से लेकर रात 1 बजे तक अपनी ड्यूटी सर्व करते हैं, जिसमें हमारे हर 3 मजलिसें कर रहे हैं हम न्यू रिजविया सोसाइटी में, 3 अशरे जो हम कंप्लीट करते हैं। जी जी त स्क्वाड से जेको आहे वो ॿुधायो त हिननि ॿुधायो त ही जेको आहे शाम जो 5 बजे खां वठी जेको आहे राति जो 1 बजे ताईं जेको आहे ही पंहिंजो ड्यूटी सर अंजाम ॾिया। हिननि जो जेको कमु हूंदो आहे, जेके सर्चिंग जो कमु आहे, हिन सां गॾु पार्किंग जो कमु आहे, डिप्लॉयमेंट जो कमु आहे, इहो सॼो इंतज़ाम संभालण ही जेको आहे पुलिस सां गॾु जेके ॿिया इदारा उन्हनि सां गॾु कोऑर्डिनेशन कंदा आहिनि। ही हिकु वॾा तमामु सिक्योरिटी जा अहम जेको आहे जेको कमु कंदा आहिनि। इहो हिकु सिक्योरिटी जेको आहे मजालिस में तमामु वधीक थ्रेट्स बि हूंदो आहे, पर हुन में हिननि जी जेकी कुर्बानियूं, हिन जो जेको जज़्बो हूंदो आहे, असां ॾिसूं था त तमामु वधीक हूंदो आहे। इहे ख़ुशी ख़ुशी जेको आहे इहो कमु कंदा आहिनि ऐं हीउ जेको आहे रज़ाकाराना तौर ते हीउ कमु कंदा आहिनि। अशकों की तस्वीर भी बनाई। जी हिन टाइम पे असां रिजविया सोसाइटी जे अंदरि जेको आहे मौजूदु आहे। हिते मजालिस जेको आहे सिलसिलो शुरू आहे। इहो सिलसिलो जेको आहे शाम जो 5 बजे खां वठी जेको आहे राति जो 1 बजे ताईं जातो आहे। हिते जेको सभिनी खां वॾी जेको मसइलो ईंदो आहे उहो ईंदो आहे सिक्योरिटी। सिक्योरिटी हवाले सां जेको आहे सिक्योरिटी इदारनि सां गॾु पुलिस सां हुन सां गॾु जेको आहे स्काउट बूतरा स्काउट जो जेको आहे उहो हमेशह हिते मौजूदु हूंदी आहे। हीअ जेको स्काउट्स जी जेके हिन में मर्द ऐं औरत ॿार बि साण हूंदा त उहे बि मौजूदु आहिनि। मेल फीमेल भई आहे हिकु लेडी सर्चन जे हिसाब सां जेको आहे 25 जो स्क्वाड जेको आहे जेको फीमेल स्क्वाड आहे उहो हिते मौजूदु आहे। हिननि जो जेको कमु हिते छा आहे, इहे कहिड़ी तरह सर्चिंग कंदा आहिनि, हिननि खे कहिड़ा मसइला ईंदा आहिनि ऐं इहे कहिड़ी तरह जेको आहे हिनखे हल कंदा आहिनि, हिन हवाले सां ॻाल्हायूं था। हुन खां पुछा त करायूं त इन्हनि खे जेको आहे कहिड़ी तरह जी सिक्योरिटी आहे, जेके ज़ाहिरीन हिते ईंदा आहिनि हिते मजालिस में शिरकत करने के लिए उनकी कई सर्च करना और फिर चेक करें उनके अंदर। सबसे पहले तो ये बताएं कि आप कब से जो है यहाँ पर रिजविया के अंदर सिक्योरिटी के मामला देख रही हैं और किस तरह फीमेल्स जो ज़ायरीन आते हैं उनको चेक करती हैं, उसके बाद किस तरह उनको एक्सेस देती हैं, उनमें क्या क्या मसाइल आपको पेश आते हैं? मैं यहाँ पे माशाल्लाह से 4 साल से हूँ और यहाँ पर अल्लाह का शुक्र है कोई मसले मसाइल पेश नहीं आते और हम लोग उनकी बॉडी सर्च करते हैं, बैग सर्च करते हैं, फिर उन्हें सीक्वेंस के साथ आगे ग्राउंड में बिठाते हैं, मजलिस की तकद्दुस को पामाल नहीं होने देते। टोटल कितना स्क्वाड है फीमेल्स का आपके पास और कितने ज़ायरीन फीमेल आपके साथ ज़ायरीन रोज़ यहाँ पर मजालिस में शिरकत करने के लिए आते हैं? अंदाज़न होते होंगे 700-800 से ऊपर ही होते होंगे माशाल्लाह। यहाँ पर अच्छा सारा आवाम आती है, बहुत दूर दूर से भी आते हैं लोग और यहाँ पे अच्छे मौलाना पढ़ते हैं तो इस वजह से और बहुत दूर दूर से मौलाना लोग आते हैं। टोटल स्क्वाड में 25 स्क्वाड है इसमें आपके पास टोटल 25 स्क्वाड है। आप लोग पहले स्क्वाड्स में आप लोगों का काम क्या होता है? जब शुरुआत होती है तब से लेकर एंड तक एक्सेस तक आपके पॉइंट्स बने हुए हैं, उस पॉइंट्स को एक्सेस करते हैं आप लोग? हमारा सिर्फ एक ही पॉइंट है जो रिजविया का बैक साइड होता है लेडीज़ के लिए, हम सिर्फ वहाँ पर ही सर्चिंग वगैरह करते हैं और जगह जगह नहीं होते। जी तव्हांजी ॻाल्हि ॿुधी हिन जो चवणो आहे त हीअ जेको आहे रिजविया सोसाइटी जिते मजालिस थींदी आहे उते ई मौजूदु हूंदियूं आहिनि। उते जेकी ज़ायरीन में जेकी ख़वातीन उनजी जेको आहे सर्चिंग कंदियूं, सर्चिंग करण खां पोइ जॾहिं उहो क्लियर थींदियूं त उन क्लियर करण खां पोइ जेको आहे उन्हनि खे मजलिस में वञण जी इजाज़त ॾिनी वेंदी आहे। जी हिन टाइम ते जेको असां रिजविया सोसाइटी जे अंदरि मौजूदु आहियूं। असां ॾिसूं था त मुंहिंजे बैक साइड ते जेको आहे 4 जेके सर्चर मौजूदु आहिनि जेके सर्चिंग करे रहिया आहिनि। हीअ ते जॾहिं कोई बि ज़ायरीन अंदरि मजलिस में वञण लाइ शिरकत करण लाइ ईंदो आहे त हिन खे अंदरि वञण खां पहिरियां हिन जी प्रॉपर बॉडी सर्चिंग कई वेंदी आहे। हिन सां गॾु गॾु अगरि हुन वटि कोई सामान हूंदो आहे या ॿियो कोई शइ हूंदी आहे त उन प्रॉपर चेक करण खां पोइ जेको आहे हिन खे अंदरि वञण जी इजाज़त ॾिनी वेंदी आहे। असां ॾिसूं था कि स्क्वाड जेको आहे प्रॉपर ट्रेनिंग वठण खां पोइ हिन खे अहम ज़िम्मेदारी ॾिनी वेंदी आहे, जंहिंखां पोइ जॾहिं हीअ क्लियर थींदा आहिनि, क्लियर थियण खां पोइ जेको आहे हिन खे अंदरि वञण जी इजाज़त ॾिनी आहे। अगरि हिन खे कोई बि माण्हू या कोई बि शइ मशकूक ईंदी आहे त हिते मौजूदु पुलिस ऐं ॿिया जेके इदारा हूंदा आहिनि उनखे उन्हनि जे बारे में ॿुधायो वेंदो आहे।
न को भी समझा। असां हिन टाइम ते जेको आहे रिज़विया सोसाइटी में मौजूदु रहां बूतरा स्काउट जी तरफ़ां जेको आहे सिक्योरिटी जा तमामु मामला ॾिठा था वञनि। हलो त मां हिकु नंढड़ो ॿारु जेको नंढी उमिरि में बि असां स्काउट्स में शामिल थी चुको आहे, उहो जेको सिक्योरिटी आहे जेको आहे ज़िम्मेदारियूं जेको आहे उहो अदा करे रहियो आहे। अचो त हुन पुछे था करायूं त उहो कहिड़ी तरह सिक्योरिटी असां था ऐं हू कहिड़ी तरह सर्चिंग कंदा उन कहिड़ी कहिड़ी ट्रेनिंग ॾिनी हुई ऐं केतिरे अरसे खां उहो जेको आहे हिते मौजूदु आहे। त बेटा सबसे पहले तो ये बताएं कि आपको कितना अर्सा हो गया है यहाँ पर स्काउट में काम करते हुए, सीखते हुए, और आपकी क्या जिम्मेदारी है यहाँ पर? हमारी ये जिम्मेदारी है कि हम यहाँ ड्यूटी देते हैं और मौला की खिदमत करते हैं और हम अदादारों की खिदमत करते हैं। मतलब आप यहाँ इसके साथ सर्चिंग का काम करते हैं, सर्चिंग में आप बच्चों को सर्च कर रहे हैं, ये एक जिम्मेदारी है बहुत बड़ी, इस हवाले से बताएं। ये हमारे लिए बहुत एहसास की बात है कि हम मौला की खिदमत कर रहे हैं और हम सर्चिंग करते हैं। जी था नंढे बाड़ी ॻाल्हि ॿुधी, हू चवंदो त हू इमाम हुसैन जी मोहबत में जेको आहे हिते हिन टाइम ते मौजूदु आहे ऐं पंहिंजी जेको आहे रज़ाकाराना तौर ते जेको आहे सिक्योरिटी जा जेके फ़राइज़ आहिनि उहो अंजाम ॾेई रहियो आहे। परवरदिगार की तौफीक़ात में इजाफा फरमाए। हम इंतजामिया नॉलेज गेट में और जनाब निसार नबी आपकी जानिब से तहे दिल से ममनून व मुतशक्किर हैं। परवरदिगार इनके क़िरत में मज़ीद तासीर अता फरमाए। एक दिन में था उजड़ा घर आले मुस्तफ़ा का, खून रोया था आंसू घर सारा मुर्तज़ा का, है रोए मशरक़ैन ज़हरा का नूरे हिन टाइम ते रिज़विया सोसाइटी जे अंदरि असां मौजूदु आहियूं। असां ॾिसूं था त मजालिस जेको आहे उहो जारी आहे। हिन टाइम ते जेको आहे लेडीज़ सर्चिंग जी जेकी इंट्रस्ट आहे उहो हितां थींदी आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं था त कहिड़ी तरह हू जेको आहे हिनखे सर्च करे जेको आहे मजालिस ताईं हुनखे वञण जी जेको आहे इजाज़त ॾिनी वेंदी आहे। त अचो तव्हांखे ॾेखारियां थो मां हिन टाइम ते जेको आहे ही स्क्वाड पूरो तव्हां ॾिसी सघो था त पूरो स्क्वाड जेको आहे हिन टाइम ते मौजूदु आहे ऐं हीअ जेको फीमेल जेके ईंदियूं आहिनि उन्हनि खे प्रॉपर सर्चिंग खां पोइ जेको आहे अॻिते वञण जी इजाज़त ॾींदो। अचो हुननि सां ॻाल्हायूं था, पुछा त करायूं त हीअ कहिड़ी तरह हुननि खे सर्च कंदा आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे कहिड़े कहिड़े मामलात खे ॾिसणो है। सबसे पहले तो आप ये बताएं कि आप कब से स्क्वाड्स में हैं और ये आप जो यहाँ पर एक अहम जिम्मेदारी अंजाम दे रही हैं सर्चिंग का, वो इसमें यहाँ पर डेली कितनी फीमेल्स आती हैं और उनको किस तरह आप सर्च करती हैं, किस तरह चेक करती हैं? हाँ, मुझे स्काउट में पूरे मतलब ये दूसरा साल है और क्या नाम है उसका तकरीबन क्या नाम है उसका 200 इस तरह की औरतें आती हैं रोज़, बहुत ज़्यादा आती हैं। और क्या नाम है उसका चेकिंग वगैरह हम लोग बॉडी सर्च होता है हमारा और बैक चेकिंग होती है। और क्या नाम है उसका उसमें पहले ऊपर का एरिया होता है पूरा सर, उसके बाद पूरी बॉडी चेकिंग होती है, फिर हमारी बैक चेकिंग होती है पूरा, बस इतना ही होता है। अगर इस दौरान आपको कोई समझ में खातून नहीं आती तो फिर उसके बाद उसका क्या राय अमल होता है? आप लोगों को ट्रेनिंग में किस तरह बताया जाए कि अगर आपको कोई लेडी सर्चर नहीं आती या कोई ऐसी ममनून चीज़ जिसके लिए कहा जाए कि ये इजाज़त नहीं है तो उसके लिए उनको आप किस तरह ब्रीफ करती हैं? उनको हम ये करते हैं कि अगर उनके बैग में से कोई ऐसी चीज़ निकलती है जो अलाउड नहीं होती तो वो हम अपने पास रख लेते हैं और वो कहती हैं कि हमें ये चाहिए, तो हम ये कहते हैं कि आप जाते हुए ले लीजिएगा, तो फिर वो मान जाते हैं। और ऐसी कौन सी चीज़ हैं जो आपको कहा गया है कि मजालिस के अंदर जो है उन ख़वातीन को लाने की इजाज़त नहीं दी जाए? एक तो नेल कटर होता है और एक माचिस होती है और बाकी जो नीडल्स वगैरह होती हैं वो होता है, सुई धागा वगैरह जैसे इस तरह की टाइप्स, और सिगरेट्स और नस्वार वगैरह सब चीज़ें जो होती हैं, नशे वगैरह सारे ये सब अलाउड नहीं होता। जी बिल्कुल। तव्हां जेको आहे हिन स्क्वाड जी बूतरा स्क्वाड आहे, हीअ जेको फीमेल बूतरा स्क्वाड आहे, इन जो चवणो आहे त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके जंहिंजे तरफ़ां इंतिज़ामिया तरफ़ां हिन खे चयो वियो आहे त इन्हनि जी त ममनू जेको आहे हिनखे जेको आहे रोकियो वञे, जंहिंमें जेको आहे नेल कटर आहे, माचिस आहे, ॿियो ॿी अहिड़ी शयूं मंशा जे इस्तेमाल जी शयूं जिनखे बिल्कुलु जेको आहे स्ट्रिक्टली मना कयो वियो आहे त तव्हां जेको आहे मजालिस में शिरकत करण जे लाइ उनखे पाण सां गॾु नथा खणी वञी सघो। अगरि हू खणी था अचनि त उहा शइ पाण वटि कस्टडी में रखंदा आहिनि और जॾहिं मजालिस ख़तमु थींदी आहे त पोइ उन्हनि जे हवाले कयो वेंदो आहे उनखे। ज़ैनब तेरी रिदा का ज़ामिन नहीं है आया, बेचैनी है ये दिल में क्या होगा अब खुदाया। जी
असां हिन टाइम ते जेको आहे रिज़विया सोसाइटी जे अंदरि मौजूदु आहियूं ऐं हिन में टाइम जेको आहे मजालिस जेको आहे उहा जारी आहे। हिन टाइम ते हिकु जेकी लेडीज़ आहे उहा पंहिंजी जेको आहे मजालिस ॿुधण जे लाइ अंदरि मौजूदु आई आहे। अचो त हुन खां पुछा था करायूं त हुन सिक्योरिटी जे हवाले सां हुननि जो छा चवणु आहे ऐं सिक्योरिटी जा इंतज़ामात उन्हनि खे कीअं था लॻनि। तो अचो तो ॻाल्हायूं था उन्हें पूछा था करें। बेटा सबसे पहले तो ये आप बताएं कि आप यहाँ पे आई हैं मजालिस सुनने के लिए, सिक्योरिटी और ओवरऑल मामलात के बारे में बताएं कि कैसा लगा, आप अपने आप को सिक्योर फील कर रही हैं और यहाँ की सिक्योरिटी जो स्क्वाड बूथरा स्क्वाड है यहाँ पे जो सिक्योरिटी मामला देख रहे हैं तो उनसे आप मुतमईन हैं और उनकी परफॉर्मेंस कैसी लगी आपको? बहुत शुक्रिया आपने मुझे इंटरव्यू के लिए लिया। असल में यहाँ की सिक्योरिटी बहुत अच्छी है, बूथ राब वाली, RCHS वाली, ISO वाली, सब लोगों के साथ बहुत सेफ फील कर रही हूँ मैं। मुझे ऐसे कई थ्रेट्स मुझे फील नहीं हो रही कि यहाँ पे कोई खतरा या सब अपना अपना लग रहा है। मैं यहाँ की हूँ नहीं, मैं मलिर कैंट से यहाँ आती हूँ तो मुझे कहीं भी अनसेफ फील नहीं हो रहा। मतलब ओवरऑल आप पूरी फैमिली के साथ आए यहाँ, आप सिक्योरिटी के मामला से बिल्कुल मुतमईन हैं, आप कहती हैं कि यहाँ के इंतजामात बहुत अच्छे और बेहतरीन तरीके से? जी बिल्कुल, यहाँ के इंतजामात बहुत अच्छे हैं। मैं फैमिली के साथ आती हूँ और यहाँ बहुत दूर से आती हूँ तो मुझे यहाँ पे खाने पीने की भी टेंशन नहीं होती। हर जगह जगह सबील लगे होते हैं, लोग नजरों न्याज दे रहे होते हैं और सिक्योरिटी तो बूथ और आपकी और RCHS की बहुत अच्छी है। यहाँ आने वाली जो ज़ायरीन होते हैं उनके लिए क्या क्या इंतजाम होते हैं? तो हम देखें सबील का बहुत अच्छा सिस्टम किया गया है, बैठने के हवाले से और क्या क्या चीज़ें आपको लगता है कि यहाँ की गई हैं? यहाँ पे प्रॉपर स्क्रीनिंग की गई है औरतों के लिए और मर्दों के लिए भी। वहाँ पर अलग सा एरिया है और स्क्रीनिंग भी है तो बैठने की प्रॉपर जगह, बूढ़ी औरतों के लिए चेयर्स भी हैं तो खुले में बैठते हैं तो गर्मी का भी पता नहीं चलता। जी जहाँ बुझो तो नंढो चवणो आहे त हिते तमामु सिक्योरिटी आहे, तमामु जेको सुठा जेके आहिनि जेके मामलात कया विया आहिनि, सिक्योरिटी तमामु सेफ्टी सां गॾु जेको आहे हिते जेको मौजूदु आहिनि। इन सां गॾु इहो बि ॿुधाए त हिते जेको आहे सबील जो बि इंतज़ाम कयो आहे, वेन जो तमामु सुठो इंतज़ामात कयो वियो आहे। इन सां गॾु इन्हनि इहो बि ॿुधायो त हीअ पंहिंजी कराची में हिन इलाइक़े में न बल्कि काफ़ी परे खां हिते जेको आहे मजलिस ॿुधण लाइ ईंदा आहिनि। हिन टाइम ते रिज़विया सोसाइटी अंदरि मौजूदु आहियूं, हिकु ॿी ज़ाइरीन जेको आहे हिन टाइम ते मजालिस ॿुधण लाइ आहिनि। अचो त हुन खां पुछा था करायूं त हिते जॾहिं हू मजालिस ॿुधण लाइ त सिक्योरिटी जे हवाले सां ऐं ओवरऑल इंतज़ामी हवाले सां कहिड़ा मामला आहिनि ऐं मुतमईन आहिनि या न आहिनि? बेटा बहुत शुक्रिया। सबसे पहले तो ये बताएं कि यहाँ जब आप आए हैं तो आपको सिक्योरिटी के मामलात कैसे लगे, इंतज़ामियात के मामलात कैसे लगे? ओवरऑल जब आप इतना टाइम आप देते हैं तो यहाँ पे इन्वायरमेंट के हवाले से आप क्या कहते हैं? बस इस बारे में थोड़ा बताएं, आपके साथ कौन कौन आया है और कब से आप यहाँ पर मजालिस सुनने के लिए आते हैं? मैं यहाँ पिछले 10 साल से मजलिस सुनने के लिए आ रही हूँ। हमारे पास यहाँ पे 3 स्काउट्स होती है, एक बूथराब स्काउट्स, एक रिज़विया स्काउट्स और एक ISO की तरफ से लोग होते हैं। सबसे पहले मेन गेट पे चेकिंग होती है, उसके बाद यहाँ पे चेकिंग होती है, फिर हमारे पास तीनों गेट्स पे ओवरऑल सिक्योरिटी का सिस्टम है। फिर यहाँ पे भी हमारे पास इंतजामिया खड़ी हुई होती है कि किसी को किसी भी चीज़ की ज़रूरत है तो मौजूद हो। यहाँ पे हमारे पास बाकायदा तीनों मजलिस में सबील लगाई जाती है कि जैसे कि अगर किसी को पानी पीना है तो वो फ़ौरन से वहाँ पे पी ले। बाद मजलिस से अज़ा तमाम स्काउट्स को खाना दिया जाता है दोनों मजलिस के बाद, ताकि जो भी हमारे स्काउट्स के हमारे पास 3 मजलिस से काम कर रहे हैं जो थक गए हैं उनको खाना मिल जाए और वो आराम से कर सकें। हमारे पास स्काउट्स लगातार 3 मजलिस में खड़ी रहती है और सिक्योरिटी मैं तो यहाँ पे पिछले 16 साल से रह रही हूँ तो फॉर मी एज ए रेजिडेंस मुझे ओवरऑल सिस्टम बहुत अच्छा लगता है। जी ज़ाइरीन जी ॻाल्हि ॿुधी, हिननि जो चवणु आहे त हीअ सिक्योरिटी हिसाब सां तमामु मुतमईन आहे। हिते जेको आहे सबील ऐं लंगर जो इंतज़ामात बि कयो आहे। जेके ज़ाइरीन ते मजालिस ॿुधण लाइ ईंदा आहिनि उन्हनि खे प्रॉपर सिक्योरिटी सां गॾु वेहण जो इंतज़ाम ऐं उन सां गॾु सबील ऐं लंगर जो बि इंतज़ामात कयो वियो आहे। जी हिन टाइम ते असां रिज़विया सोसाइटी अंदरि मौजूदु आहियूं। जेको मां तव्हांखे ॿुधायां त हिते जेको आहे हज़ारनि जी तादाद में माण्हू जेके आहिनि मजालिस में शिरकत करण जे लाइ ईंदा आहिनि। इंतज़ामी तरफ़ां जेको आहे हिते स्टैंड बाय ते जेको आहे हिकु एम्बुलेंस बि रखी वई आहे त अल्लाह न करे कंहिंखे बि कोई तबीयत ख़राब थी थिए या कोई बि एमरजेंसी थी थिए त उनखे फिल फोर अस्पताल मुंतकिल करण जे लाइ हिते जेको आहे एम्बुलेंस बीहारी वई आहे। जीअं कंहिं बि पेशेंट खे, कंहिं बि बीमार खे, कंहिं बि मसइले में फ़ौरन अस्पताल मुंतकिल कयो वञे। वाली सकीना को भी समझाऊंगा मैं कैसे, परचम तेरा उठा कर जाऊंगा मैं कैसे, वो
क्या हुस्न रिजवा सोसाइटी में हलंदा जेके मजालिस आहे उन में असां ॾिठोसीं त पुलिस सां गॾु ट्रैफिक पुलिस सां गॾु के जेको सभिनी खां अहम ज़िम्मेदारी जेकी रही आहे उहो स्कॉट बूतराब जेकी आहे उहो ॾेई रही आहे। अचो त उन हेड सां ॻाल्हाईंदा पुछा था करें त उहो कॾहिं खां इहो ज़िम्मेदारी ॾेई रही आहिनि ऐं इन जा कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि जेको आहे केतिरा जेके टोटल स्क्वाड हिननि जो हिन सां गॾु मौजूदु हूंदो आहे, इन्हनि खे कहिड़ा मसाइल दरपेश ईंदा आहिनि और हिन जो जेको असल कम आहे छा। तो सर बहुत शुक्रिया आपका टाइम देने का। सबसे पहले तो आप ये बताएं कि ये बुतराब हमने स्क्वाड देखा गया ओवरऑल पूरा जितनी मजालिस है उसमें सिक्योरिटी के मामला और सारे मामला वो देख रहे हैं। इसके साथ साथ हम ये देख रहे हैं कि मेल फीमेल की सिक्योरिटी के इंतजाम तमाम सख्त दिखे हैं। आपका कितना स्क्वाड से आप कब तक काम कर रहे हैं और जज़ाकाराना तौर पर कर रहे हैं या और अपने बारे में इस बुतराब स्क्वाड्स के बारे में कुछ हमें बताएं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बुतराब स्काउट्स ग्रुप का क़याम 1952 के अंदर हुआ और 1952 से लेकर अब तक 2026 74 ईयर्स हो गए बुतराब स्काउट्स ग्रुप तमाम खिदमत अंजाम दे रही है। और बेसिकली हम लोग पूरे कराची में तमाम 22 अशरे मजालिस से मरकज़ी जिसको मैनेज कर रहे हैं, नश्ता पाक हो, जाफ्तियार हो या रिजविया हो या औरंगी टाउन हो, तमाम बड़े अशरे मजालिस को बुतराब स्काउट्स ग्रुप मैनेज करती है। आप मुझे ये बताएं कि आपकी टाइमिंग कितनी होती है और टोटल जो है यहाँ पर कितने स्क्वाड, यहाँ कितना स्क्वाड है आपके पास और आपके स्क्वाड्स को एक और कौन कौन सी फैसिलिटीज़ दे रही होती है। एक तो सर्चिंग का जब आते हैं सर्चिंग के इसके साथ अंदर और कौन से मामला आपकी जिम्मेदारी हैं। इस टाइम न्यू रिजविया में बुतराब स्काउट्स ग्रुप के तकरीबन 125 ख़वातीन और बॉयज़ मौजूद हैं जो कि तमाम आने वाले तमाम अज़ादारों की पार्किंग का प्रॉपर इंतज़ाम करते हैं, उनकी बॉडी सर्चिंग करते हैं और उनको प्रॉपर्ली मैनेज करते हैं ताकि वो मजलिस से आराम से अटेंड करके और आराम से वो मजलिस से वापस चले जाएँ। और इसी तरह से बुतराब स्काउट्स ग्रुप मल्टीपल शोबों में भी खिदमत अंजाम देते हैं। डिज़ास्टर मैनेजमेंट हो गया, फर्स्ट एड हो गया, फायर फाइटिंग्स हो गया, जो मुख्तलिफ इस तरह के कौमी सानियात हो जाते हैं तो वहाँ पर भी बुतराब स्काउट्स ग्रुप सर फहरिस्त अपनी खिदमत अंजाम देती है। जी त तव्हांजी जेको आहे ॻाल्हि ॿुधी हिन जो चवणो आहे त हिन जो जेको स्क्वाड आहे 1958 खां जेको आहे मुख़्तलिफ़ जेको जॻहियुनि ते जेको सिक्योरिटी जेके फ़राइज़ अंजाम ॾींदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको मुहर्रम अल हराम जो जेको महीनो आहे, जेको इस्लामी पहिरियों महीनो आहे, इन में जेको आहे पहिरें मुहर्रम खां वठी जेको आहे कराची में जेको मजालिस जा सिलसिला शुरू थी वेंदा आहिनि। इहो हज़रत इमाम हुसैन जी जेको शहादत जे हवाले सां जेको असांखे हक़ सचो ऐं पंहिंजे हक़ ते रहण जी जेको आहे हमेशह तालीम ॾिनी ॾिए थो। इन खां पोइ असां ॾिसूं था करबला जे ॾींहं खां पोइ जेको आहे इस्लाम जो जेको दर्जो बुलंद खां बुलंद थींदो थो वञे। दुनिया में इहो जेके मजालिस आहिनि सिर्फ़ु कराची पाकिस्तान जी हद ताईं न बल्कि पूरी दुनिया में जेको आहे सिलसिलो जारी रहंदो आहे। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान ज़हीर शेख खे जेको आहे इजाज़त ॾियो। मथे हफ़्ते हिकु नए प्रोग्राम नए इशू सां गॾु तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। अलविदा।